चौथी शाम विछोड़े जी चौथी शाम के हवाले खां लिखियल आहे। अॼु चौथी शाम थींदी जंहिंमें पाण गॾु न हूंदासीं। अॼु चौथी शाम थींदी जंहिंमें पाण गॾु न हूंदासीं। हर रोज़ शाम धारे उन्हनि मिड़नी टहकनि जो अज़ालो लुड़कनि सां ॾींदो आहियां जेकी पाण गॾिजी ॾिना हुआसीं। हिन जून जी तपश में एतिरो असरु कोन्हे छो त अंदर में आड़ाव सवायो आहे। मूं लाइ मुंहिंजो घर ओपिरो आहे। मुंहिंजी शिनाख़्त तो वटि महफ़ूज़ आहे। मां तोखां सवाइ पाण लाइ बि अजनबी आहियां। विछोड़े वारी पहिरीं शाम शिदत सां रुनो हुउसि। मुंहिंजी वञी हैरान थी वई ऐं मूं चयो मरहूम बाबा जी यादि आई आहे। ॿी शाम ते अम्मा जी यादि ऐं टी शाम ते वॾी अधीअ जी यादि जो चई ख़ूब रुनो हुउसि। अॼु चौथी शाम ईंदी मूंखे सम्झ में नथो अचे त मरी वियलनि में को बि प्यारो बचो न आहे। तुंहिंजी वापसी बि मुमकिन न आहे। हाणे मूं वटि ॿ रस्ता बचा आहिनि, या त मां घर छॾे ॾियां या हीअ दुनिया छॾे ॾियां।